कि हर शइ खे कट चढ़ंदो आहे। जीअं लोह खे बि कट चढ़ंदी आहे तो उन लोह जे कट खे साफ़ करण जे लाइ हिकु ख़ासि अंदाज़ सां उन जे कट खे लाहियो वेंदो आहे, उन जे कट खे साफ़ कयो वेंदो आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि तव्हांजे दिलनि में बि ईअं कट चढ़ी वेंदो आहे, तव्हांजी दिलियूं बि ख़राब थी वेंदियूं आहिनि। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि पोइ उन दिलनि जे कट खे साफ़ करण जे लाइ अंदर जे दिल जे उन ज़ाहिरी ऐं उन बातिनी ख़राबी खे, गंदगी खे साफ़ करण जे लाइ ॿ तरीक़ा आहिनि। हिकु तरीक़ो हीअ आहे कि तव्हां मौत खे सभ खां वधीक यादि कयो। मौत खे यादि करण सां तव्हांजो अंदर जे दिलि जूं जेके बीमारियूं आहिनि या दिलि जूं जेके मर्ज़ आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं आहिनि। ऐं अल्लाह जे क़ुरान जी तव्हां तिलावत बि कंदा कयो। अल्लाह जे क़ुरान जे तिलावत करण सां तव्हांजी दिलियूं साफ़ ऐं पाक थी वेंदियूं आहिनि। हज़रत ज़ी वक़ार हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तजअलू बुयूतकुम मक़ाबिरा इन्न शैतान यनफिरु मिनल बैतिल्लज़ी युक़रअु फ़ीहि सूरतुल बक़रा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन हदीस जा रावी हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु आहिनि। हज़रत सैयदना अबू हुरैरा